हिंगोरजा रहवासी हाशमाणी बिरादरी पारां पंहिंजी बिरादरी जे बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ प्रेस क्लब में दाहींदे चयो त हिंगोरजा पंजहटरी बाज़ार इलाइड बैंक भरिसां असांजो टेलरिंग जो दुकानु आहे, जिते असीं पंहिंजे दुकान ते कमु करे रहिया हुआसीं त ज़हूर हुसैन, एजाज़ अज़हर हुसैन हाशमाणी ऐं 8 नामालूम माण्हुनि पारां असांजी दुकान ते चढ़ाई करे असां खां फुर करण जी कोशिश कई वई ऐं असांजे मथां कातिलाणो हमलो पिणु कयो वियो, जंहिंमें असीं सख़्त ज़ख़्मी थी पियासीं ऐं दुकान ते भञ पिणु कई वई, जंहिंमें असांजो हज़ारे रुपयनि जो नुक़सान पिणु थियो आहे। जंहिंखां पोइ असीं हिंगोरजा थाणे ते पहुची अहिड़े वाक़े जी एमसी पिणु दाख़िल कराई, पर हिंगोरजा पुलिस उन्हनि बाअसरनि ख़िलाफ़ को बि एक्शन खणण जे लाइ तयार नाहे। एहतजाज कंदड़नि आईजी सिंध डीआईजी सखर एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। CN न्यूज़ प्लस के समूरी सिंध जे तमाम शहरनि मां मेहनती ऐं पढ़ियल लिखियल नौजवान ऑनलाइन मार्केटिंग लाइ घुर्जनि था। ज़रूरी घुर्जूं घटि में घटि मैट्रिक पास, उमिरि जी का बि हद नाहे ऐं रिहाइश कंहिं बि तालुके या ज़िले में शहर में हुजणु ज़रूरी आहे। ख़्वाहिशमंद हज़रात हेठि ॾिनल नंबरनि ते व्हाट्सएप ज़रिए राब्तो कनि 0344722464 0300 13 99902।